अरब मुल्कनि पारां सामूंडी लंघ हुर्मुज़ खे 28 फरवरी खां अॻु वरी हैसियत में फौरी तौर ते बहाल करण जो मुतालबो। सामूंडी लंघ हुर्मुज़ ते कंहिं बि क़िस्म जो टैक्स क़बूल न करण जो लाॻ सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान जी सदारत हेठि थियल मुशावरती इजलास में कतर, बहरेन, यूएई ऐं कुवैत जे सरबराहनि जी शिरकत। नार वारे मुल्कनि ऐं उर्दन जे ईरानी हमलनि जी मुज़ाहमत पधिराई मूजिबि नार मुल्कनि जे सरबराहनि बहरेन ऐं जे ख़ात्मे लाइ सिफ़ारती रस्तो अख़्तियार करण ते ज़ोर भरियो। अॻवाननि जो चवणु आहे त सऊदी अरब मुल्कनि ते ईरानी हमला आलमी कानून जी भॼकड़ी आहे। अरब रियासतूं मुतहद आहिनि। हिकु रियासत ते हमलो समूरी रियासतुनि ते हमलो तसवर कयो वेंदो। अमेरिका ईरान जे 35 इदारनि ऐं शख़्सियतुनि ते पाबंदियूं लॻाए छॾियूं। उन्हनि इदारनि ऐं शख़्सियतुनि ते ईरान जे बेनकारी शोबे में मदद करण जो इल्ज़ाम। अमरीकी नाणे खाते मूजिबि इदारनि ऐं शख़्सियतुनि अरबें डॉलर तेल मोकिलण में किरदारु अदा कयो। उन्हनि बैंकुनि ते बि पाबंदियूं लॻी सघनि थियूं जेके ईरान खे हुर्मुज़ लंघ मां गुज़रण जे एवज़ अदायगियूं कंदड़ कंपनियुनि सां कारोबार करे रहियूं आहिनि। विचो भर में अदम इस्तेहकाम जो बुनियाद कारण फ़लस्तीन मसलो आहे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिखार चयो आहे त इसराइल कब्ज़ो ख़ात्मो ऐं ॿ-रियासती हली खिते जो जटादार अमन ऐं वाहिद रस्तो आहे। गज़ा में जंगबंदी बावजूदि 800 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। गज़ा अमन मंसूबे जे ॿिए मरहले में खे जल्द मुकमल कयो वञे। ओलह किनारे में आबादकारनि जे तशद्दुद ऐं गैर कानूनी वसंदनि में वाध ॻणती जोगी आहे। विचो भर में जारी छिकताण वारी सूरताल सबब आलमी सतह ते तवानाई जी क़ीमतुनि में वाध जो इम्कान ज़ाहिर। वर्ल्ड बैंक जे ताज़ी रिपोर्ट मूजिबि 2026 दौरान तवानाई जी क़ीमतूं 24% ताईं वधी सघनि थियूं। जेकॾहिं खिते में हलंदड़ तकरार मई ताईं घटि थी वियो तॾहिं बि क़ीमतुनि में इज़ाफ़ो बरक़रार रहण जो इम्कान आहे। पर जॾहिं छिकताण में शिदत आई त सप्लाई मुतासिर थी तवानाई जूं क़ीमतूं वधी सघनि थियूं। तेल ऐं गैस जे ठिकाणनि ते हमलनि ऐं हुर्मुज़ में जहाज़नि जी रुकावटुनि सप्लाई चेन खे मुतासिर कयो आहे, जंहिंजा असर आलमी मंडियुनि में ज़ाहिर थी रहिया आहिनि। मुतहदा अरब अमारात ओपेक ऐं ओपेक प्लस खां धार थियण जो ऐलान करे छॾियो। फ़ैसिलो 1 मई 2026 खां लागू थींदो। इमाराती अख़्तियारनि मूजिबि मुतहदा अरब अमारात तेल जे विकिरे वारे पॉलिसी में ख़ुदमुख्तियारी हासिल कंदो। जुडिशियल कमीशन इस्लामाबाद हाई कोर्ट जे 3 जजिस खे बदली करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जस्टिस बाबर सत्तार पिशावर, जस्टिस मोहसिन कियानी लाहौर ऐं जस्टिस समन रिफ़त सिंध हाई कोर्ट बदली फ़ैसिला अक्सरियती राय सां कया विया। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर ऐं जस्टिस खादिम सुमरो खे बदली करण वारी सिफ़ारिश वापसि वरिती वई। ऐं पिशावर ज़ल्मी इस्लामाबाद यूनाइटेड खे शिकस्त ॾेई फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। पिशावर ज़ल्मी इस्लामाबाद यूनाइटेड खे 70 रन्सुनि तां शिकस्त ॾिनी। 222 रन्स जे जवाब में इस्लामाबाद यूनाइटेड जी समूरी टीम 151 रन्स ते आउट। बाबर आज़म 103, कुशाल मेंदस 51 ऐं मोहम्मद हारिस 35 रन्सूं ठाहियूं।